महीने जे पछाड़ी जो ॾींहुं जॾहिं सिंधीअ जो ॾींहुं हूंदो आहे 29 या 30 तारीख़ असांजो चंड हूंदो आहे। चंड जे ॾींहुं असीं सभई सिंधी जिन खे ख़बर हूंदी आहे तिन खे ख़बर हूंदी आहे, जिन खे न ख़बर हूंदी आहे से कान कंदा आहिनि, पर सभिनी खे ख़बर हुअणु खपे त असांजो चंड वॾो चंड थींदो आहे, माना महीने जो पछाड़ीअ जो। ऐं चंड ॾींहुं असीं बहिराणा कढंदा आहियूं, ॻुझी देॻ ठाहींदा आहियूं, ताहिरी ठाहींदा आहियूं, कड़ाह प्रसाद ठाहींदा आहियूं, कोयर ठाहींदा आहियूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी त बहिराणो कीअं ठाहिजे ऐं ॻुझी जेका देॻ ठाहींदा आहियूं सो कीअं ठाहिजे। पहिरीं ॻुझी देॻ ॿुधो, उन में थोरा चांवर विझो, खंडु विझो, लौंग, फोटो, घी ऐं केसर विझी साइड में सॼो अटे सां बंदि करियो। अटे सां बंदि करे उनखे चुल्ह ते रखो, स्लो करियो। असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त केतिरी देरि में उहा ॻुझी देॻ ठही वेंदी आहे। होॾां वरी थाल खणी उन में अटे जो मोदक ठाहियो। मोदक में मथां 11 फोटा लौंग उन में अटकायो, साइड में अटकायो, मथां अटकायो, विच में अटकायो ऐं तिलक ॾियो, सॼो तिलकनि सां भरियो। पोइ 5 फल रखो ऐं हिकिड़ो ॾीओ ॿारियो, ॾीओ ॻाठायो जेको 5 कुंड हुजे। उन में थोरो घी विझो, 5 वटियूं विझो, उनखे ॿारियो, अगरबत्ती ॿारियो, ₹1.25 रखोसि। झूलण खे ₹1.25 पसंदि ईंदो आहे, तंहिं करे उहो ₹1.25 बि रखो। ऐं पोइ वरी आरती करे ऐं उन में ताहिरी त ज़रूरु ठाहिजो। चंड ॾींहुं ताहिरी, कोयर, कड़ाह प्रसाद। ताहिरी सभिनी खे वणंदी आहे, तंहिंजे करे घर घर में ताहिरी ज़रूरु ठाहियो ऐं ताहिरी ज़रूरु खाओ। असांखे ताहिरी ॾाढी घणी वणंदी आहे, तंहिं करे इहो शुभ ॾींहुं अथव चंड जो।